الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه الصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد فأجو کو حصو जेको अठों आहे तअम्मुलात क़ुरआनिया अल्लाह ताला जे कलाम में असां समुंड आहियो असीं जे सॼी ज़िंदगी गुज़ारियूं त ईअं सम्झो त हिकिड़ो फुड़ो बि असीं उन मां कोन था पहुची सघूं हेॾो ई अलाह जो कलाम आहे सो इंसानु कोशिशि करे पंहिंजी ज़िंदगी सॼी इन में गुज़ारे इन इल्म में क़ुर पाक ॿुधे ऐं तर्जुमो ॾिसे ऐं उन्हनि जा मौजिज़ा कढे छाजे लाइ असांखे इहो हिकिड़ो ईमान ताज़ो थो थिए ईमान असांजो मथे थो थिए ॿियो असांखे कहिड़ी यानी लालच कान्हे अलाह ताला असां ते राज़ी हूंदो जेॾीमहिल असांजियूं दिलियूं पाक हूंदियूं असांजियूं दिलियूं साफ़ु हूंदियूं असांजियूं दिलियूं ईमान सां भरियल हूंदियूं अल्लाह ताला क़ुर में चए थो त यानी जे क़यामत ॾींहुं अल्लाह ताला उन्हनि खे पसंदि कंदो इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम जेको दिलि साफ़ु खणी आयो उहा दिलि न जेकी बिज़नेस में लॻी पई हुजे पंहिंजे माल मिल्कियत में ॿनियूं वठणु दुकान खोलिया पैसा जमा कया हीअ कया हू कया सभु छॾे वेंदे इंसानु सभु शइ ते पई हूंदी केरु खणी वियो आहे का शइ पंहिंजे पाण सां बादशाह जन बादशाह विया हलिया हिते सभु शइ छॾे जेके कमाए विया उहो पोयां खाईंदा पीअंदा अॻियां हिसाब वरी पाण ॾींदो जवान मुड़ुसु जेको कमाए पोयां छॾे वियो सो इंसानु अलाह जा वली जेके बुज़ुर्ग हूंदई ॾिसंदई त सभु ग़रीब हूंदा छो का शइ न छॾे वेंदा जेतिरो मिल्कियत दुनिया जी घटि एतिरो हिसाबु हल्को थींदो इंसानु कोशिशि करे ज़ुबान ते ज़िक्र फ़िक्र हुजे क़ुर तिलावत करे आयत आयत खे वेही ॾिसे इन जा तर्जुमा ॻोल्हे सम्झे अलाह ताला हीअ आयत हिते असांखे छो हीअं चयो छाजे लाइ चई इन में छा मक़सदु आहे त ॾिसंदो त हीअ हिकिड़ो वॾो समुंड आहे जीअं न समुंड जे भरिसां का मख बीहे या कील बीहे त छा सम्झंदी त मां वॾी या समुंड हीअ समुंड ईअं आहे तंहिंजे करे अलाह ताला असांखे क़ुर में जिथे किथे चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा अलाह साईं चए थो छो क़ुर जो तदब्बुर छो नथा कनि जा दिलनि ते ताला लॻल अथनि वरी ॿी जॻह ते इहा सूरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी ॿी सूरत में सूरत अल-मुमिनून 88 अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन वलौ कान मिन इंद ग़ैरिल्लाहि लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न कसीरा अलाह साईं चए थो छा जे हीअ कलाम कंहिं ॿिए खां हुजे हा त वॾो तव्हां उन में यानी इख़्तिलाफ़ ॾिसो आहे पर हीअ मुंहिंजे तरफ़ां आहे तव्हां हिन खे पढ़ो तव्हां हिन खे सम्झो वरी ॿी जॻह ते चए थो अफ़ला यतदब्बरून अल-क़ौल हीअ अलाह जो कलाम जेको तव्हां ॾे आयो आहे इन खे इहो सूरत अल-मुमिनून में छो नथा इन में तव्हां तदब्बुर कयो सोचो सम्झो छाजे लाइ हीअ नाज़िल थियो आहे अॼोकी आयत जेकी असांजे अॻियां आहे हीअ आहे आयत 26 नंबर सूरत अल-बक़रा अलाह ताला चए थो इन्न अल्लाह ला यस्तही अन यضرब مثلا ما بعوضة فما فوقها अलाह साईं चए थो त इन में का शर्म कान्हे इन खे शर्म जी ॻाल्हि कान्हे त मां हिकिड़ो तव्हांखे मिसाल करे ॿुधायां थो बाऊदा मच्छर खे चवंदा आहिनि बाऊदा फमा फौक़हा मच्छर जे मथां जेकी शइ आहे फ़अम्मा الذين آمنوا فيعلمون أنه الحق जेके ईमान वारा हूंदा उहे सम्झंदा त हा हक़ जी ॻाल्हि आहे الحق من ربهم अलाह जे तरफ़ां अलाह जेको असांखे चए थो असीं उनजो ईमान आणींदासीं सम्झूं या न सम्झूं पर अलाह जो कलाम आहे अम्मा الذين كفروا فيقولون ماذا أراد الله بهذا مثلا बाक़ी जेके काफ़िर हूंदा उहे छा चवंदा त अलाह साईं मच्छर जो बि मिसाल असांखे थो ॾिए ऐं इन में अलाह साईं जो छा आहे मक़सदु मतिलबु युदिल्लु बिही कसीरा छा असांखे गुमराह जे रस्ते ते ॾसे अलाह ताला वयहदी बिही कसीरा ऐं कंहिंखे हिदायत ॾिए थो वमा युदिल्लु बिही इल्ला अल-फ़ासिक़ीन ख़ुदि ई चवनि था त जेके फ़ासिक़ आहिनि उहे हिन कलाम मां फ़ाइदो कोन वठंदा ऐं हीअ ॾिसो पाण ई चवनि था त फ़ासिक़ हिन कलाम मां अलाह जे मां फ़ाइदो कोन वठंदा जेके मोमिन हूंदा उहे सम्झी वेंदा ऐं इन मां फ़ाइदो वठी सघंदा जेको अलाह जो कलाम आहे मक़सदु असांजो आहे त इन अल्लाह ला यस्तही अन यضرब مثلا ما بعوضة हीअ मच्छर जे बारे में अलाह ताला असांखे मिसाल थो ॾिए त इहो बि मुंहिंजी मख़लूक आहे ॾिसो इन मख़लूक खे तव्हां ॾिसो था जहिड़ी तहिड़ो हिकिड़ो जानवर नंढड़ो आहे उॾामे थो या चक हणे थो या खून थो पिए पर अलाह ताला चए थो त तव्हां इन में तफ़क्कुर कयो इन में सोचो अलाह ताला ॿी जॻह ते चए थो सनुरीहिम आयातिना फिल आफ़ाक़ वफ़ी अंफुसिहिम हत्ता यतबय्यन लहुम अन्नहु अल-हक़ अलाह साईं चए थो मां पंहिंजो आयतूं पंहिंजो हिन क़ुर जा मौजिज़ा मां हिननि खे ॾेखारींदुसि सॼी दुनिया जीअं लथो आहे क़ुर आख़िरी क़यामत ताईं इन्हनि जा जेके ताला आहिनि क़ुर जा इहे पिया खुलंदा
ऐं मौजिज़ा पिया ज़ाहिर थींदा, इहो ज़रूरु न आहे असीं अॼु सम्झूं ऐं सुभाणे न सम्झूं। सुभाणे ॿिया माण्हू ईंदा, उहे असांखां वधीक उन्हनि खे इल्मु हूंदो, उहो वधीक सम्झंदा, उहे शयूं जेके सम्झंदा असांखे वधीक सम्झंदा। जीअं हिन आयत में इंशा अल्लाह हींअर शरह कयूं था त हीअ मच्छर जे बारे में अलाह साईं असांखे मिसाल छो ॾिनो आहे ऐं इन जो मक़सदु छा आहे। सहाबी जेके हुआ या अॻियां जेके हुआ 1400 साल, उहे त आमन करे पढ़ी ऐं विया हलिया, पर हाणे हींअर इल्मु वसी थी वियो आहे, त इन जे करे असीं हींअर ॿुधाईंदासीं त हींअर इन मच्छर जे बारे में छा अलाह ताला सां छा हींअर ताईं असांखे ज़ाहिर थियो आहे ऐं जेको ज़ाहिर न थियो आहे उहो अलाह आलम अॻिते ज़ाहिर थींदो। हिकिड़ी मीटिंग वॾी थी उलमा अंग्रेज़नि जी, त उन्हनि चयो त असां उन मीटिंग में हज़ारे माण्हू वेठा हुआ, त उहो ॾिसनि पिया त यानी ही छा हिननि इक्तिशाफ़ कयो आहे। त उन्हनि मां हिकिड़ो उथियो डॉक्टर वॾो जेको हुजे, उन चयो त असांखे हाणे ख़बर पई आहे त हीअ मच्छर खे असीं 4 लख दफ़ा वॾो कयो आहे, 4 लख दफ़ा वॾो मिशन जे ठार खे मच्छर खे ॾिसूं था। त असीं हुन में छा ॾिठो आहे, अजीब हिकिड़ो मख़लूक आहे, नंढड़ो मख़लूक तमामु, पर हुन जी हिकिड़ी जेकी 2 अखियूं असांखे ॾिसणु अचनि थियूं, त हू पियो चए त इहे हिकिड़ी अखि हेॾां हिकिड़ी हेॾां 3 हेॾां 3 हेॾां, ऐं हिकिड़ी अखि में अंदरि हज़ारे अंदरि जेको असांजे इंसान जे अखि में अंदरि हिकिड़ी गोल शइ थींदी आहे, बुआ चवंदा आहिनि इहा। हाणे इहा जेके हिकिड़ी अखि में 100 बुआ आहे, यानी एतिरो हुनखे अलाह साईं नज़र तेज़ करे छॾियो आहे, जो अजीब ई जानवर नंढड़ो आहे, पर ॾिसो केॾो हुन में मौजिज़ो अलाह साईं रखे छॾियो आहे, जो एॾियूं अखियूं तेज़, 6 अखियूं, हिकिड़ी में असां इंसान खे हिकिड़ी बुआ आहे, यानी जेको तारो अखि में जे असीं सिंधी में चऊं तारो, पर हिन जे अखि में अंदरि हिकिड़ी में 100 अंदरि तारा आहिनि जो हुनखे नज़र पए। अजीब ई हुननि चयो त असीं 4 लख दफ़ा हिन खे असीं वॾो करे ॾिठो, त हिन जी शिकिल मच्छर जी वेझे खां अहिड़ो डपु थो थिए त हू अंग्रेज़ चवनि पिया, हे गोरा जेके आहिनि, त हीअ जे जानवर वॾो थी या असीं माण्हुनि अवाम खे ॾेखारियूं त माण्हुनि जा हाव फाटी पवंदा, अहिड़ी हुनजी शिकिल ॾाढी किनी आहे मच्छर जी वेझे, पर अलाह जे हिकमत सां नंढड़ो आहे त केरु कोन थो हुन जी शिकिल ॾिसे। त हुननि चयो त हिन जे मुंहं में, हाणे इहे सभु अंग्रेज़ ग़ैर मुस्लिमनि जी ॻाल्हियूं अथव, हिन जे मुंहं में असांखे त हिकिड़ी यानी तूतरी ॾिसण में अचे थी, जंहिं उन असांजी जान में विझी ऐं रतु छिके थो। हू चवनि पिया त न, हिन खे जंहिं महिल वेझे कयोसीं त हिन खे 6 तूतड़ियूं, इहे यानी इहे कातियूं जेके आहिनि, इहे सम्झा छुरियूं, ऐं उन हिकिड़ी छुरीअ जो मुंहुं बिल्कुलु जीअं न सुई लॻंदी आहे असांखे इंसान खे, त उहा उन सुईअ जो मुंहुं जेको कीअं हूंदो आहे, हिकिड़ो पासो वधीक ॿियो पासो पोइते, ईअं बिल्कुलु सुयूं आहिनि। इहे 6 सुयूं जेके अथसि हिन में, इन मच्छर में अजीब शइ, त उहो 6 में हिकिड़ी में शइ मुख़्तलिफ़, हिकिड़ी त पहिरियां त इहे 6 सुयुनि में हिकिड़ी में आहे दवा कहिड़ी आहे, अचे जेॾीमहिल अचे मच्छर जल्दी कंहिं हथ ते पेर ते या पेट ते वेहंदो आहे, त उहो हिकिड़ी सुई अॻ में हाणे उते खून, पहिरियां हिकिड़ी सुई हणंदो, उन में सिर्फ़ु हूंदी आहे दवा, जीअं नशे जी दवा, जीअं इंसान डॉक्टर ऑपरेशन कंदो आहे त नशो ॾींदो आहे, त हीअ उहा सुई जेकी आहे नशे जी आहे, पहिरियां उहा दवा मखींदो उन जॻह ते, छाजे लाइ त तोखे जेॾीमहिल हीअ सुराख करे चमड़ी में त तोखे सूरु न थिए, उहा दवा हणंदो। हाणे इहा दवा हणी पोइ वरी ॿी सुईअ मां छिकींदो, उहो अंदरि विझी उहो सुराख कंदो, ठीकु आहे, सुराख कंदो, वरी ॿी जेकी नली अथसि उन में वञी अंदरि विझी रतु कढंदो उन मां, हिकु थोरो बसि फुड़ो, वॾी शइ आहे, छो जो फुड़ो जेको आहे उहो त हिन खां 10 दफ़ा वॾो थी वेंदो, पर सफ़ा थोरो खणी, ठीकु आहे, उहो वरी दिमाग़ में मोकिलींदो इहो खून जो जेको रस थोरो कढंदो, माफ़ु कजो, त उहो जेको सुराख कंदो, सुराख करण खां पोइ त उन खां पोइ वरी ॿी जेकी तूतड़ी अथसि, ईअं 6 अथसि अलाह सां ॾिनियूं, उहा ॿी जेकी छुरी अथसि उहा अंदरि वेंदी उन जॻह में, छो जो इंसान जो खून जेको आहे ॻरो आहे, ऐं हिन जा जेके इहे कातियूं आहिनि या इहे सुयूं आहिनि, इन में अंदरि खून न वञी सघंदो, उहा हिकिड़ी सुई अंदरि वेंदी, छाजे लाइ त उन खून में हिकिड़ी अहिड़ी दवा मिलाईंदी त खून पाणीअ खां बि घटि हल्को थी वञे, त इहा छिके सघूं। पोइ वरी 6 जेकी सुई हूंदी उहा
उहा खून थोरो छिके कढी ऐं दिमाग़ ॾे मोकिलींदी। ठीकु आहे, दिमाग़ ॾे छा आहे अलाह ताला हिन खे जीअं न डिस्पेंसरी चवंदा आहिनि पाकिस्तान में, अरबी में मुख़्तबर चवंदा आहिनि यानी जिथे तव्हां चेक करणु वेंदा हो त मरीज़ थींदो आहे इंसान त खून वठंदा अथसि त पोइ चेक कंदा आहिनि त खून में छा आहे। उहा तूतड़ी मां जेको रतु छिकींदो, रतु छिके उन दिमाग़ ॾे मोकिलींदो। दिमाग़ में अलाह ताला हिन खे हिकु नंढड़ी डिस्पेंसरी ॾेई छॾी आहे त उते ई खून चेक कंदो। खून चेक करे पोइ ॾिसंदो त हिन जो रतु कहिड़ो नमूनो आहे ऐं मुंहिंजे लाइ सही आहे या न। ऐं कंहिंजो चवंदा आहिनि न मिठो अथई खून, पोइ उहो मच्छर छा कंदो, उहो उनजो दिमाग़ उनखे ॿुधाईंदो त हिन जो खून सही आहे ऐं हिन जो खून पी सघूं था। ऐं जे दिमाग़ चएसि त न हिन जो खून असांखे न आहे पीअणो, हिन जो नथो वणे, त कॾहिं तव्हां ॾिसंदो न हिकिड़े कमरे में 2 माण्हू वेठा हूंदा पर ॾिसंदे त मच्छर हिकिड़े खे था खाइनि, ॿिए खे कोन था खाइनि, छो जो हुननि जो खून हुननि खे नथो वणे। ऐं जंहिंजो मिठो खून हूंदो भलो हूंदो या हुननि खे जीअं पसंदि थिए त उनखे पिया पटींदा मच्छर। सो इहो वरी उहो जेको इशारो ईंदो, ठीकु आहे, त हाणे हिन जो खून सही आहे, पीअणो आहे हिन जो। ठीकु आहे, हाणे छा कंदो, वरी हू हुकुम ॾींदो दिमाग़ हुनखे त हाणे ईअं कयो त हाणे हिन जो रतु छिकियो। पोइ हू रतु छिकण जे लाइ जेके हुनजी काती आहे 6 नंबर उहा विझी ऐं खून छिकींदो खून छिकींदो ऐं पेट ॾे भरींदो। हाणे पेट में जंहिं महिल का शइ अंदरि पाणी या का शइ विझबी त ज़रूरु अंदरि उन में हवा हूंदी त हू न वेंदो, तंहिंजे करे वरी पोयां पुछड़ी मां हिकिड़ी यानी सुराख नंढो जीअं थिए त उहो खुलंदो त हीउ खून जी अचे त हू हवा जेकी अंदरि पेट में उहा निकिरे। तंहिंजे करे तव्हां मच्छरनि कॾहिं ॾिठा हूंदो त जंहिं महिल चकु पियो हणंदो आहे, खून पीअंदो आहे मेंह जो या इंसान जो या गधा जो या घोड़े जो या कहिड़ी शइ जो, त पेट वॾो थींदो वेंदुसि, ॻाढ़ो थींदो वेंदो ऐं हुनजे पोयां जेकी आसे पासे टिपका खून जा पोयां बि निकिरंदा पिया, छो जो भरिजे कीअं पेट, भरिजंदो त ईअं भरिबो। उन जो इहो ई थींदो त हू जे अंदरि छिकींदो वेंदो खून त ऐं हू पोयां ख़ाली थींदी वञे जॻह त हवा निकिरे, जेसि ताईं वञी पोयां हुनजे पछाड़ी मां खून निकिरंदो, पोइ सम्झंदो हाणे पेट भरिजी वेंदो। ठीकु आहे, हाणे इहो पोइ ई उथंदो। हाणे इहो हिकिड़े सेकंड में सॼो कमु हिनखे करिणो आहे। ऐं उहा छो जो दवा जेके हई अथसि तोखे इहा नशो आहे, जे उथंदो मच्छर जल्दी पी उॾामंदो वेंदो त पोइ उहो दवा जो असरु ख़तमु थींदो त तूं जल्दी थप हणंदे ॿांह ते त मूंखे मच्छर चक कयो ऐं हू पंहिंजे घर परे वेठो हूंदो भित ते। उहा नशो ओॾीमहिल ख़तमु थियो जेॾीमहिल हू पंहिंजो सभु कमु लाहियो। ॾिसो त इहो सॼो जेको हिन कमु कयो सेकंड जे अंदरि, तहलील बि करे छॾियईं, खून बि कढियईं, खून चेक बि कयईं, वरी ॾिठईं त मुनासिबु आहे उहो छिकियईं, खून उॾामी वियो, पोइ असरु ख़तमु थियो त पोइ तूं हथ ते थप हणंदे त मच्छर मूंखे सूरु थींदो, मुंहिंजो नशो ख़तमु थी वियो दवा जो, त ठीकु आहे त पोइ तूं हथ ते धकु हणंदे त ॾिसंदे त मच्छर त आहे ई कोन, अलाए केॾे वियो। ॾिसो त हू पंहिंजो नशो ख़तमु थियो, पोइ तोखे महसूसु थियो सूर जो ऐं हीउ निकिरी वियो, मच्छर उॾामी वियो हलियो मथे। भल अजीब हिन अंग्रेज़ चयो त असां ॾिठो त हीअ जेॾीमहिल रतु छिके थी इंसान मां पिए थी ऐं त मच्छर जेको आहे त उन में खून में पाणी बि आहे, उहो पाणी अंदरि हिन पेट में वञे थो, इहो सभु सेकंड में, ऐं पाणी पोयां निकिरे थो हुन जे मच्छर जे जान मां पोयां थो निकिरे, छो त हुनखे पाणी जी ज़रूरत कान्हे, हुनखे सिर्फ़ु साफ़ु खून खपे। तंहिंजे करे त इहो पोयां पाणी निकिरंदो पियो हुन जे पुछड़ी मां ऐं खून साफ़ु हुन जे पेट में पियो वेंदो। अजीब शइ आहे त हिन अंग्रेज़नि चयो त असां 13 साल हिन जे मालूमात वठणु मच्छर जे लाइ ॾिठोसीं ऐं असीं ॾिठो त वरी बि हैरान थी वियासीं त हीउ मच्छर एॾो खून पीए थो पंहिंजे वज़न खां 3 दफ़ा मथे, त उॾामे कीअं थो, इहो ॾिसो न त उॾामे कीअं थो। इहो वरी हुननि खे सम्झ में न आयो, वरी जेके वॾा अंग्रेज़ आहिनि जेके जहाज़ ठाहींदा आहिनि उन्हनि ॾे विया, उन्हनि खे चवनि त असांखे हीअ शइ असांखे सम्झ में कान थी अचे त हीअ एतिरो नंढिड़ो जीत आहे, उॾामे कीअं थो ऐं एॾो पंहिंजे वज़न खां 3 दफ़ा वधीक खयों अथसि। ठीकु आहे, ऐं इन टाइम में हीअ चए पियो त मच्छर जी हिकिड़ी ॿी शइ अजीब अलाह ताला क़ुर में बि चयो त मसलम बऊदतन फमा,
मच्छर जो जंहिंमहिल इहो जेको चकु हणे थो इहो बि ॿुधायईं त अलाह ताला चए थो त हीअ मांदी आहे, मच्छर जी मांदी आहे, नर नाहे। नर जेको आहे उहो गुलनि मां पाणी पीअंदो आहे ऐं हुनजो खाधो पीतो उहो हूंदो आहे, पर हीअ जेके सॼो मुश्किलात कमु करे थी इहा सभु मांदी आहे मच्छर जी। इहा बि हुननि अंग्रेज़नि बि ॿुधायो त हुन जहाज़नि वारनि ॾे विया, हुननि चयो त असांखे हीअ सम्झायो त केर बि जहाज़ पंहिंजे वज़न खां जे हिकिड़ो दफ़ो वधीक खणंदो त न उॾामी सघंदो, पर हीअ कीअं थो उॾामे। पोइ हुननि खे बि 7 साल लॻा त इन मच्छर खे ॾिसूं त उॾामे कीअं थो, मच्छर उॾामे कीअं थो। पोइ हुननि ॾिठो त सॼे जानवर मखा या ॿिया पखी आहिनि उन्हनि जो उॾामण परनि जो जेतिरा हुननि वेही ॾिसनि मशीनुनि में वॾो करे त हुननि जो तरीक़ो उॾामण जो ॿियो आहे। ऐं मच्छर जेॾीमहिल उॾामे थो त उन जो तरीक़ो मुख़्तलिफ़ आहे, यानी हिकिड़ो पर जो जेकी चुरफ रहे हू उन्हनि जी सिधी आहे, हिन जी वरी उबती। त जीअं न हेलीकॉप्टर उथंदो आहे हिकिड़ी जॻह तां त उहो हेलीकॉप्टर ईअं सिधो अॻिते न भॼंदो, ईअं आहिस्ते आहिस्ते मथे उॾामंदो। मच्छर खे अलाह ताला इहा ताक़त ॾेई छॾी आहे त इहा पेट भरिजी थो वञे वज़न खां वधीक त हेलीकॉप्टर वांगुरु पंहिंजे ॿांह तां या पेर तां चकु हणी खून पी ड्रॉ करे पोइ उथंदो, आहिस्ते आहिस्ते मथे उॾामंदो। पोइ जेॾीमहिल मथे थी वेंदो पोइ जीअं मखियो उॾामे थी या ॿिया पखी पर इस्तेमालु थियनि था ईअं उॾामंदो। त हुननि खे इहो सॼो हुननि खे लिखी 6-7 सालनि खां पोइ त भाई हीअ जेके जानवर आहे हिन जो उॾामण उथणु छो जो वज़न वधीक आहे, सिधो जहाज़ जीअं भॼी भॼी उॾामंदो आहे ईअं न उॾामी सघंदो। हीअ हेलीकॉप्टर वांगुरु अलाह ताला हिन खे उथण जे लाइ इहो तरीक़ो ॾेई छॾियो आहे त हीअं उथिजे ऐं आहिस्ते आहिस्ते पहिरियों मथे थी पोइ जहाज़ वांगुरु भॼंदो अॻिते। त पोइ हुननि खे सम्झ में आहे त हा हिन में इहो ॾिसो केॾो ख़ासियत हिन मच्छर में आहे। ठीकु आहे, हाणे हुननि ॾिठो त हिकिड़ी ॿी बि शइ हुननि ख़बर पई त हिन जे जान में अंदरि मच्छर जे जान में अंदरि जरासीम था आहिनि, तक़रीबन 7 नमूना जरासीम हिन जे खून में अंदरि आहिनि, जेके के शयूं आहिनि जीअं इंसान में अंदरि बैक्टीरिया नाफ़िया बैक्टीरिया दारा, हिन जे जान में अंदरि एतिरा जरासीम 7 नमूना हिन जे जान में अंदरि आहिनि। इहे जेके के शयुनि में हिन जे लाइ फ़ाइदो आहे त हज़म थिए खून, ऐं छो जो खून जेॾीमहिल पीअंदो आहे न मच्छर उनखे नशे वांगुरु चढ़ी वेंदो आहे, तंहिंजे करे ॾिसंदो त उॾामी जल्दी परे कोन वेंदो, वेझे वेहंदो किथे। तंहिंजे करे इहे बि हुननि में बैक्टीरिया अंदरि अलाह ताला हुनखे जान में ॾेई छॾियो आहे त कुझु सम्झ दिमाग़ थिएसि त उॾामे। इहा बैक्टीरिया जेकी आहे इहा हिन में जेॾीमहिल इहे कातियूं पंहिंजो असांखे हणे थो जान खे त सुराख करे वरी खून कढे वरी दवा हणे जेको नशो, त इहे सभु शयूं जेके हाणे ॾिसे थो न इहे बैक्टीरिया इन में लही असांजे इंसान में अंदरि अचे थियूं त पोइ इंसान खे 5 बीमारियूं वॾियूं जेके आहिनि मलेरिया खां वठी कोलेरा खां वठी ऐं यरकान अलाए छा ॿियो हिकिड़ी बीमारी आहे अफ्रीका में 2 अलाए 3 सिर्फ़ु ओॾे ई आहिनि, इहे सभु मच्छर मां थो थिए। ऐं हिननि उलमा सॼी तक़रीर लिखी 23 सालनि में त हीअ जेकी दरासा हिननि कई त मच्छर जेको आहे दुनिया में पहिरियों नंबर इंसानियत जे लाइ क़ातिल आहे। पहिरियों नंबर न शींहं न नांग न बलाऊं, पर पहिरियों नंबर दुनिया में क़ातिल जेको इंसान जे लाइ हीअ आहे। हिन में पेट में एॾियूं हिन में जरासीम आहिनि जो इंसान खे इहो तकलीफ़ ॾेई सघे थो। ॾिसो अलाह ताला छा छा हिन जे पेट में विझी छॾियो आहे। ॾिसो अजीब ही शइ आहे। हिननि ॾिठो त हिकिड़ी ॿी बि शइ आहे त मच्छर ई जेको आहे मांदी जेकी मच्छर जी आहे इन्हनि जे मथां मुंडीअ जे पोयां ऐं परनि जे विच में हिकिड़ो ॿियो बि जीत वॾो जीअं चीचड़ माल खे चंबड़ंदो आहे, इहो इन जहिड़ो जीत जीअं बि ही मच्छर खून पीअणु शुरू थिए थो न त उहो जीत हिन खे अलाए केॾांहुं अचे थो उन जे मुंडी जे पोयां ऐं परनि जे विच में, जीअं हिन जा पेर जेके आहिनि उनखे मथां न पटे न लाहे सघंदा, इहो जीत हिन जे मथां रहे थो। ऐं उहो वरी छा थो करे, हीउ जेको खून माण्हुनि जो पीए थो या जानवरनि जो त उहो उन जो खून वरी उहो बि पीए थो। ॾिसो त हू बि जानवर जे मथां जानवर, इहो बि हिननि अंग्रेज़नि ठो त अजीब हर मांदी मच्छरनि मां जेके खून पीए थी उन में इहो आहे जानवर नंढिड़ो। ऐं इहा शइ जेकी नंढड़ी जीअं अलाह ताला चए अलाह ताला क़ुर में असांखे छा चयो, फमा फौक़हा, मच्छर जे मथां जेकी शइ आहे। हाणे अलाह ताला ॾिसो असांखे 1400 साल अॻु में ॿुधाए छॾियो इन शइ जो, त इहो बि हिननि ख़बर पई त इन जे मथां हर मांदी मच्छर जे मथां इहो हिकिड़ो नंढिड़ो जीत रहे थो जेको हिन जे खून ते चूसे थो ऐं इहो ज़िंदगी गुज़ारे थो।
इन खां वधीक हिन ॾिठो त हिन जे मच्छर जे दिमाग़ में अलाह ताला अहिड़ियूं शइ हिकिड़ो जीअं न राडार थींदो आहे हींअर जहाज़नि खे ॾिसे थो, हीउ जहाज़ बि अचे पियो थो, हीउ जहाज़ वञे थो, इन दिमाग़ में अलाह ताला हिकिड़ो राडार रखे छॾियो आहे अहिड़ो त जेको बि कमरे में वेठो हुजे भली केॾी बि ऊंद हुजे, केॾी बि ऊंद हुजे न त भली हू ॾिसी बि न सघे, खणी परे बि हुजे, हू पंहिंजो रादार चालू कंदो त उन रादार में छा था ॾिसनि त हीउ मच्छर खे हिन रादार में छा थो सम्झ में अचे त छो जो इंसान जो खून गर्म आहे। तूं कमरे में वेठो हूंदे सियारे जे टाइम में मिसाल 5 दर्जा हूंदा ॿाहिरि जा 10 या 20, पर इंसान जी गर्मी आहे 37, जेकी मुनासिब इंसान आम इंसान जी 37 गारंटी हूंदी आहे गर्माइश। त हीउ इन जो रादार ॾिसंदो ऊंद खणी केॾी न हुजे, तूं कंबल में अंदरि हूंदे, हिन जो रादार उहो सॼो कमरे खे चेक करे ऐं उनखे ॿुधाईंदो त हिते इंसान या हिते कुतो आहे या मेंहा हीअ वेठा अथई हिते, हुनजे दिमाग़ में सॼो पूरो इशारो मोकिलींदो त हीअ शइ तुंहिंजे कमरे में हीअ आहे, ऐं उनखे इहो बि ॿुधाईंदो त केतिरो परे अथई, केतिरो वेझो आहे या परे आहे। ॾिसो न अजीब शइ, छा आहे जानवर नंढड़ो ऐं छा छा हुन में अलाह ताला कम रखे छॾिया आहिनि। अजीब उलमा चवंदा इहो जीत जेको मच्छर जे मथां वेठो आहे न, इन जे खून ते थो तगे, वरी इते ई तकासुर थो थिएसि, वधे थो, वरी उहो पाण जा अंडा बि लाहे थो इन जे मथां, वरी उन मां ॿचा था निकिरनि, उहे बि हिन जे खून था चूसनि। ॾिसो न छा हिकिड़ो मच्छर, छा हुननि में उलमा जे ज़िंदगी ख़तमु थी वई, 23 साल हिननि जा रुगो इन जा रुगो मालूमात पिया कढनि। त ॾिसो दोस्त छा नंढड़ो जानवर आहे, पर अलाह ताला असांखे मिसाल छो उनजी ॾिनो आहे त छा हिन जे मथां एॾियूं सर्च हिननि उलमा कई आहे त इहे अंग्रेज़नि जेॾीमहिल इहो ॿुधायो त ही शयूं असां ॾिठियूं आहिनि, 23 साल असां कमु कयो आहे इन शइ ते, त उते उलमा मुस्लमाननि जा बि हुआ, त हुननि चयो त असां वटि क़ुर में, पंहिंजे दीन में, असांजे कलाम में इहा हिकिड़ी अलाह ताला मिसाल ॾिए थो त इहा जेकी आयत असां तव्हांखे ॿुधाई त सूरत अल-बक़रा जी 26 आयत आहे, इन अल्लाह ला यस्तही अन यضرब مثلا ما بعوضة, अलाह ताला चए थो त इन में को बि शर्म हया न आहे, छो जो मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल करे ॿुधायां थो त بعوضة فما فوقها, मच्छर ऐं मच्छर जे मथां जेकी क़ौम आहे, छा आहे इहे हुननि आयतुनि जो पढ़ी हुननि अंग्रेज़नि खे ॿुधायूं त हीअ शइ असांजे किताब में आहे, त हुननि जा कन खुली विया, मञनि न पिया त अहिड़ी शइ तव्हांजे कलाम में 1400 साल कीअं थी। हींअर असीं वेही मिशनियूं अलाए छा छा जहाज़नि वारनि खां पुछो त हाणे अहिड़ी मौजिज़ो वॾो तव्हांजे कलाम में आहे, असांखे तव्हां ॿुधायो बि कोन था। अजीब शइ आहे त यानी हुननि जेके अंग्रेज़ आहे उन्हनि चयो त असांखे तव्हांजो क़ुर जेको ॾियो त असीं तर्जुमो करे ॾिसूं त तव्हांजे किताब में अञा छा छा आहे। सो ॾिसो त अलाह ताला कहिड़ी हिकमत हर क़ुर में आयत आयत जेठा रखे छॾी आहे, जो इंसान हींअर ताईं इहे मौजिज़ा बि थो अञा खोले। इंसान खे अलाह ताला जे जीअं वेझो ईंदो त हुनजी दिलि हिकिड़ी खुलंदी, दिमाग़ु खुलंदो। हिकिड़ो किसो असां हिते थोरो यादि था कयूं अबू हनीफ़ा जो, त उन अबू हनीफ़ा जे टाइम में इराक में अबू हनीफ़ा उते हो त हिकिड़ो मस्जिद जे भरिसां त निमाज़ पढ़णु आयो इशा जी निमाज़ ते, त इमाम जेको उन टाइम में हो त उहो रावी चवंदा त इमाम अबू हनीफ़ा खे तमामु ख़ौफ़ अलाह जो ख़शियत दिलि में ॾाढी हूंदी, त उते अचे निमाज़ पढ़ी इशा, त इशा जे टाइम में जेको मुअज़्ज़िन हो उन इशा जे आख़िर रक़म में इदा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा इहा पढ़ी, त अबू हनीफ़े थड़के पियो निमाज़ में ऐं डिॼे पियो त अलाए छा थींदो क़यामत ॾींहुं। पर उहो इमाम चए पियो निमाज़ खां पोइ ॾिठुमि त अबू हनीफ़ा रोए पियो पोयां, माण्हू आस्ते आस्ते निकिरी विया, अची मां निकिरी हलियो वियुसि मस्जिद जे पछाड़ी, मां ॾिसां पियो त हीउ हथ मथे करे दुआ पियो घुरे, हथ मथे करे दुआ पियो घुरे, ऐं छा पियो दुआ में छा पियो चए त यानी दुआ में ऐं ॾिसे पियो त अबू हनीफ़े जे जेके ॻोढ़ा आहिनि अखियुनि मां ॾाढ़ी ताईं पहुची वियसि, ॾाढ़ी ताईं पहुची वियसि, ऐं छा पियो चए या मन यजज़ी बिमिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरा व या मन यजज़ी बिमिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन शर्रा, या अल्लाह जेके तूं हिकिड़ी कील जेतिरो ज़रो ख़ैरु उनखे बि हिसाब करे ख़ैर जे जॻह ते ख़ैरु ॾींदे, ऐं जेको शर हूंदो, जेको नुक़सानु हूंदो, जेको गुनाह हूंदो उन जो बि हिसाब तूं वठंदे। त चई दुआ में चए त अजरुल नुअमान अब्दक मिन नार, नुअमान नालो हुउसि अबू हनीफ़े जो, त चवंदो हो चए पियो दुआ में अल्लाह ताला तुंहिंजो बंदो हा नुअमान
उन खे दोज़ख मां बचा, उन खे दोज़ख में बचा। त हीउ इमाम चए मां इहो ॿुधी थो ऊंदहि हूंदी थोरी चिमनी पिस ॿरंदी त निकिरी वियो त हुन चयो फजुर खां अॻु में मां आयुसि मुअज़िन त इहो इमाम त मां अज़ान ॾियां त ॾिठोमांसि अञा हथ मथे कयो बीठो आहे, अञा बि थो रोए ऐं हिन अचे आस्ते आस्ते मस्जिद जे मिंबर ते मथे चढ़ी अज़ान ॾिनी त इमाम अबू हनीफ़ा अज़ान खां पोइ चयसि इख्तुम अलैया मा रअयत चयईंसि महिरबानी जेको ॾिठी अॼु कंहिंखे न ॿुधाइजांइ त चयो मतां रिया करे खां ॾिसो त सॼी राति इन आयत ते मिथक़ाल ज़र्रा मिथक़ाल ख़ैरन यरा वमन यअमल मिथक़ाल ज़र्रतिन शर्रन यरा इन आयत ॾिस सॼी राति दुआ में इमाम अबू हनीफ़ा रोए पियो ऐं इहा अलाह ॾे इल्तिजा हूंदी हुअसि त ॾिसो इमाम छो थियो दुनिया में सॼे में ज़िक्र हुनजो छो बि थो हले हींअर 1447 साल आहिनि पर ही ॼाओ 80 हिजरी में यानी हिसाब कर त 1300 साल गुज़रिया आहिनि हींअर ताईं असीं रहमहुल्लाह अबू हनीफ़ा खे बि था चऊं हिननि जे विच में ॾिसो केॾे लखे माण्हू हुआ मरी विया केरु यादि करे थो असां पंहिंजे ॾाॾनि सतें ॾाॾे खे पंजे ॾाॾे खे बि कोन था यादि कयूं पर इमाम अबू हनीफ़ा इमाम दुनिया जो आलिम हो दुनिया जो इमाम हो इल्म ऐं वरा ऐं ख़ौफ़ अलाह जो छो ख़ौफ़ कीअं ईंदो जेॾीमहिल इंसान जे दिलि में इल्मु थींदो सोच थींदी हलाल हराम जी ख़बर पवंदी पोइ इंसानु अलाह जो थी पवंदो अलाह उन जो थी पवंदो सो इंसानु कोशिशि करे इल्मु सिखे इल्म में वॾी बरकत आहे अलाह ताला असांखे तव्हांखे हिदायत ॾिए ऐं इल्मु नाफ़िअ ॾिए ऐं उन इल्म ते अमल बि करे सघो हादा वल्लाहु अअलम बिस्सवाब सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।